कॾहिं बाग बि कटिजी वेंदा आहिनि, खूह बि लटिजी वेंदा आहिनि। ए चरी दिल अरमान न कर, कॾहिं दोस्त बि मटिजी वेंदा आहिनि। दोस्तो जलाल चांडियो कॾहिं बाग बि कटिजी वेंदा आहिनि, कॾहिं खूह बि लटिजी वेंदा आहिनि। सिंध जो हिकु तारीख़ी ऐं वॾो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडी जेके पंहिंजे दौर में कलाम ॻाया उहे कलाम बेमिसाल कलाम उन ॻाया। ऐं अॼु तव्हां ॾिसो 2026 में मां बीही करे जे अगरि जलाल चांडी जी साराह कयां पियो ऐं तव्हांखे कलाम ॿुधायां पियो त इहा जलाल चांडी जी उन टेम जी महिनत थियल हुई जेका अॼु असां ई तव्हां ॿुधूं ऐं ॾिसूं पिया था। जलाल चांडी इहो कलाम ॻायो दोस्तो, कॾहिं बाग बि कटिजी वेंदा आहिनि, कॾहिं खूह बि लटिजी वेंदा आहिनि। ए चरी दिल अरमान न कर, कॾहिं दोस्त बि मटिजी वेंदा आहिनि। दोस्तो जलाल चांडियो तमामु बहितरीनु मौसीक़ी जी दुनिया जो हिकु बहितरीनु गुलूकार हुयो। ऐं इन कलाम जा ॿोल इहे हुया त रो न दिलड़ी जहिड़ा फटिजी पिया, रोई थी जिन लाइ से मटिजी विया। दोस्तो जलाल चांडियो हिकु पुराणो मुंझल फ़नकार हुयो ऐं उन जा 35,000 खां मथे एल्बम रिलीज़ थियल हुया सिंध में। ऐं उन्हनि सभिनि एल्बमनि तमामु वॾो रिकॉर्ड क़ाइमु कयो हुयो। ऐं जलाल चांडियो दुनिया जो वाहिद फ़नकार आहे जंहिं एॾा वॾा जेको आहे सो एल्बम रिलीज़ कया पंहिंजा ऐं महफ़िलूं शादियुनि जा प्रोग्राम मेलनि में अलॻि जलाल चांडी वञी ॻायो हुयो। इहा जलाल चांडी जी तारीख़ रक़म थियल आहे दोस्तो। ट्रक ड्राइवर हुजनि या कच्छ जा मारवाड़ा हुजनि या थर जा ग़रीब मिसकीन असांजा मारवाड़ा हुजनि, उहे बि जलाल चांडियो फौदिया सुमरो ऐं उन खां अलावा मोहम्मद उर्स चांडे जूं केस्टूं पाण वटि पेतीअ में संभाले रखंदा हुया त जॾहिं बि को मेलो मलाखड़ो थींदो हुयो, कॾहिं बि को कमकार या रोंबो वग़ैरह थींदो हुयो, पोइ माण्हू टेपनि खे पंहिंजनि खे साफ़ु करे कपिड़ो लटो हणी करे उन में केस्टूं विझी करे पोइ जा मनपसंदीदा फ़नकार हुया, उन्हनि जा कलाम ॿुधंदा हुया। दोस्तो जलाल चांडियो तमामु वॾो ऐं बहितरीनु फ़नकार हुयो सिंध जो। ऐं जलाल चांडी पंहिंजे दौर में खोड़ सारा एल्बम बि रिलीज़ कया ऐं जलाल चांडी खे खोड़ सारा एवॉर्ड बि मिलिया पंहिंजे दौर में। लतीफ़ एवॉर्ड थियो, अलशबाद एवॉर्ड थियो ऐं हिकु सोना ताज बि जलाल चांडी खे मिलिया। जलाल चांडी वॾी तारीख़ इहा रक़म कई जो पाकिस्तान जो हिकु बहितरीनु ऐं वॾो फ़नकार हुयो अताउल्ला नियाज़ी, उन खे हाराए करे ऐं सिंध जो नालो बि रोशन कयो ऐं सिंध में पंहिंजो नालो तमामु घणो मक़बूल कयो। दोस्तो जलाल चांडी पाण गॾिजी इहो कलाम था ॿुधो इन वीडियो में। ऐं वीडियो तव्हांखे सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो